डिघे दौर खां वठी सिंधी क़ौम जे ख़िलाफ़ हिकिड़ी वॾी साज़िश सुठी वई आहे, जंहिंमें हाणे हालत इहा आहे सिंध जे पुरअमन इलाइक़नि में जहिड़ा झगड़ा ऐं फसाद कराइण जी हिकिड़ी साज़िश रची वई आहे, जंहिं तहत उन्हनि माण्हुनि खे पंहिंजनि घरनि तां लॾाइण जे लाइ, उन्हनि जा ॻोठ बिल्डोज़ करण जे लाइ, उन्हनि खे उन्हनि जा अझा ॾाइण जे लाइ उन्हनि छा कयो आहे जो हिकिड़ा कूड़ा क्लेम ऐं खुलियूं पुराणियूं जेके कानूननि तहत उन्हनि खे उतां लॾाए उहो चाहिनि था त सिंधी माण्हू दरबदर हुजनि, उन्हनि जा ॻोठ दरबदर हुजनि, उन्हनि जी आवाम सॼी दरबदर हुजे ऐं धारिया माण्हू अचनि जेके हिते अची हुक्मरानी कनि, हिते जो अमन तबाह ऐं बर्बाद कनि, हिते जे क़ौमी वसीलनि ते कब्ज़ा कनि। जेसि ताईं असां अवामी तहरीक ऐं ॿिया सिंध जा बाशऊर माण्हू हयाती आहियूं, असांजी सिसी में साह आहे, असां पंहिंजे क़ौम जी वारसी कंदासीं, पंहिंजे मिसकीन मज़लूम पोरित माण्हुनि जी वारसी कंदासीं। कंहिंखे बि ज़रूरत न थींदी त ही उन्हड़ ऐं जमायतनि जा ॻोठ ठाहिण असां बर्दाश्त न कंदासीं जेसि ताईं अवामी तहरीक आहे। हीअ एहतिजाज जी शुरूआति अॼु थी आहे, अॼु पहिरियों ॾींहुं आहे, पर असां तव्हां सां वाइदो ऐं वचन था कयूं जंहिं कॾहिं बि तव्हां राति जो अंधारी में असांखे सॾु कंदो, अवामी तहरीक ऐं उनजा बिरादर महाज़ असीं समूरा माण्हू उनजा कारकुन तव्हां सां विख विख ते गॾु हूंदासीं। जिते तव्हांजो पघर वेंदो उते अवामी तहरीक जे कारकुननि जो हथु वेंदो। तव्हां अकेला कोन आहियो, हीअ मसइला रुॻो हिते न आहिनि। तव्हां थर वञी ॾिसो, थर में ॻोठ आलमसर उनखे उते जे 62 छकुरुनि ढाहे छॾियो आहे। तव्हां ॾिसो वञी ॻोठ लखम्यार खे ॾाठो अथनि, ॻोठ मले भील खे ॾाठो अथनि, हींअर ताज़ो ॻोठ मालड़ोर खनजी खे ॾाठो अथनि। उनजा मिसकिन मुतासिरनि जेके भील बिरादरी जा माण्हू आहिनि उहो हुते 2 महीननि खां बुख हड़तालनि ते वेठा आहिनि, वॾे लेवल ते उन्हनि एहतिजाज कया आहिनि, पर उते जो जेको इंतिज़ाम आहे, एसी आहे, मुख़्तियारकार आहे, टीसी आहे, सभु जेके आहिनि सो वॾेरनि जा दलाल थियो वेठा आहिनि। उते जे जेके ॾाढनि मुड़ुसनि जा दलाल थियो वेठा आहिनि, उन दलाली कंदे उन्हनि ग़रीबनि जा घर ठाहिनि था, पर उहे माण्हू मुड़ुस माण्हू थियो एहतिजाज कनि पिया। तव्हां बि हिमत न हारजो, तव्हां बि असांजा भाउ आहियो, पाण सभु गॾिजंदासीं, पाण पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे घरनि जे लाइ, पंहिंजे वसीलनि जे लाइ, पंहिंजे ॻोठनि खे बचाइण जे लाइ पाण जदोजहद कंदासीं। पुरअमन क़ौमी अवामी जमहूरी जदोजहद कंदासीं, पंहिंजी फतेह थींदी। तव्हां सभिनी जी महिरबानी।